चीफ जस्टिस यहया आफरीदी जी सदारत हेठ सुप्रीम जुडिशियल काउंसिल जो इजलास थी रहियो आहे। इजलास में जजन इलेक्शन कमीशन मेंबरन बाबत शिकायतुन जो जायज़ो वरितो वेंदो। चीफ जस्टिस यहया आफरीदी जी सदारत हेठ जुडिशियल कमीशन जो इजलास बि 2 वॻे थींदो। इजलास में सिंध हाई कोर्ट में आईनी बेंचिस लाइ जजन जी नामज़दगी बाबत गौर कयो वेंदो। सिंध के सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त सिंध सिहत के शोबे में ॿियनि सूबनि खां अॻिते आहे। पीपल्स पार्टी ख़िलाफ़ नाकारी प्रोपेगेंडा कई पे वञे। उन में को शक नाहे त कराची में मसला आहिनि, मसला हल करण लाइ कोशिशूं कनि पिया। टंडो जाम भरिसां वापारी नासिर हसन निज़ामानी क़त्ल केस जो एक जवाबदार मुबैना मुक़ाबले में मारिजी वियो। पुलिस पारां हिक ॾोहारी खे गिरफ़्तार करे हथियार हथ करण जी दावा। पुलिस मूजिबि फायरिंग जी ॾिवच में एक जवाबदार अब्दुल वहाब वीसर थॾे ते मारिजी वियो। एक ॾोहारी अब्दुल कादिर सियाल के हथियार समेत गिरफ़्तार कियो वियो। 4 जवाबदार फरार थियण में कामयाब थी विया। फिरियाले वेझो ॻोठ बंदी शेख में पीसन पुरस्कार नमूने क़त्ल 65 वरनि जे ग़ुलाम असगर शेख जो घर मां छुरी लॻल लाश मिलियो। पुलिस गाड़ी मोरी अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद मर्द वारसन हवाले करे छॾियो। सिंध टीवी नेटवर्क तरफां 1 दिसंबर ते मज़हबी भाईचारो असांजी सकाफ़त सिंधु दरिया असांजी मश जे सिरे हेठ ऐलानियल सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हाइण जूं तैयारियूं जारी। सिंधी टोपियुनि अजरकनि ऐं ॿियनि सकाफ़ती शयुनि जे विकिरे में इज़ाफ़ो। मलाकड़नि समेत ॿियनि सकाफ़ती सरगर्मियुनि जा प्रोग्राम रचियल। नए चुनियल अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप सूज़ी वाइल्स के व्हाइट हाउस जो चीफ ऑफ स्टाफ मुक़ररु करे छॾियो। पर मीडिया जो चवणु आहे त सूज़ी वाइल्स चूंड मुहिम में डोनाल्ड ट्रंप जी मैनेजर हुई। 67 वरनि जी सूज़ी वाइल्स अमरीकी तारीख़ में हिन उहिदे ते मुक़ररु थींदड़ पहिरीं औरत हुअण जो एज़ाज़ हासिल करे वरितो। ऐं पाकिस्तान ख़िलाफ़ ऑस्ट्रेलिया जी ॿी वनडे मैच में 8 विकेट 130 रन्स ते किरी पई। मचल मास्टर हिक रन्स ठाहे नसीम शाह जे बॉल ते आउट थी वियो।